अल्लाह जे नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़ी मजलिस में बीठा आहिनि, जनाज़ो हिकिड़ो वियो। अल्लाह जे नबी फरमाया मुस्तरीहुन व मुस्तराहुन मिनहु, राहत वठे थो इहो शख़्स या राहत वती वञे थी इन खां पूरी काइनात। राहत वठे थो इहो या राहत इन खां ॿिया था वठनि। साहिबिन सम्झो न, साहिबिन सम्झो न, या रसूल अल्लाह असां सम्झूं नथा। अल्लाह जे नबी फरमायो जेकॾहिं इहो शख़्स नेक मुतक़ी आहे, जेकॾहिं इहो शख़्स नेक मुतक़ी आहे, इहो हिन टाइम राहत में आहे। दुनिया जी तकलीफ़ुनि खां, दुनिया जी मुसीबतुनि खां, दुनिया जे परेशानियुनि खां मौत आयो सभिनी परेशानियुनि खां ख़तमु करे छॾींसि। हाणे अल्लाह जे नबी फरमायो इहो जेको हिन टाइम सुकून में आहे, मुस्तरीहुन, इहो हिन टाइम जेको सुकून में आहे। व मुस्तराहुन मिनहु, या इन खां ॿी मख़लूक जेकी आहे हिन टाइम सुकून वठे थी। ज़ालिम हुयो, बदमाश हुयो, चोर हुयो, ज़ानी हुयो, शराबी हुयो, काफ़िर हुयो, हाणे ॿी मख़लूक इन खां राहत वठे थी। अल्लाह जे नबी फरमाया इंसान बि हाणे इन खां राहत वठनि था, शहर बि इन खां राहत वठनि था। जंहिं शहर जे अंदरि घुमंदो न, ज़मीन बि हाणे इन खां राहत वठे थी। ज़मीन बि चए थी शुकुर थियो इहो ज़ालिम मरी वियो, इंसान बि चवंदा शुकुर थियो इहो ज़ालिम मरी वियो। अल्लाह जे नबी फरमायो जानवर बि राहत वठनि था। छाजे करे? इन ज़ालिम जे मथां इहो जेको ज़ुल्म कंदो हुयो, इन ज़ुल्म करण सां जानवरनि जे मथां बि तकलीफ़ थींदी हुई। अल्लाह जे नबी फरमाया मुस्तरीहुन औ मुस्तराहुन मिनहु, इहो जेको लाश वञे थो इहो पाण राहत वठे थो या राहत वती वञे थी इन खां पूरी काइनात।